कराची मां अव्हांखे ख़बर ॾींदा हलूं त इलेक्शन कमीशन पंजाब हुकूमत खे 7 ॾींहंनि अंदरि बल्दियाती कानून ठाहिण जी हिदायत करे छॾी है। चीफ इलेक्शन कमिश्नर सिकंदर सुल्तान राजा जी सरबराही में 3 रुकनी बेंच पंजाब में मकानी चूंड ते ॿुधणी कई, जंहिं दौरान स्पेशल सेक्रेटरी इलेक्शन कमिश्नर बेंच खे ब्रीफिंग ॾिनी, जॾहिं त चीफ सेक्रेटरी पंजाब पिण कमीशन में पेश थियो। स्पेशल सेक्रेटरी ॿुधायो त 31 डिसंबर 2021 ते पंजाब जी मकानी हुकूमत जे मुद्दो मुकमल थी वेंदो। 14 अप्रैल 2022 ते इलेक्शन कमीशन पंजाब में मकानी चूंड जो शेड्यूल जारी कयो। लाहौर हाई कोर्ट इन ते स्टे ऑर्डर ॾिनो। पंजाब हुकूमत ताज़ो नई मकानी चूंड जो ऑर्डिनेंस जारी कयो। ऑर्डिनेंस या हुन जा रूल्स असां सां शेयर न कया विया आहिनि। इलेक्शन कमीशन चयो त 7 ॾींहंनि अंदरि कानून त ठहियो त पंजाब में पुराणे कानून तहत मकानी चूंडियूं करायूं वेंदियूं। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।